सिंध हेडलाइन न्यूज़ पारां समूरनि सिंध वासियुनि खे भली कर। असांजे रिपोर्टर अमजद हिंद जी मोकिलियल रिपोर्ट मूजिब टंडो हैदर जा बुनियादी मसला हल न थिया। शहर गंदगी जो ढेर बणियल, शहरवासी परेशान। निधन की सिंध जो निधन को तालको हैदराबाद ॿाहिराड़ी मालामाल तालको हुअण बावजूद बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। टंडो हैदर शहर जी त हालत पूरी साली आहे। शहर जा रोड रस्ता हंधा हंधा टुटल ऐं ज़बून हालत में आहिनि ऐं गाॾियुनि तोड़े माण्हुनि लाइ आज़ार बणियल आहिनि। जॾहिं त हर हंधि बिछल पाणीअ जा तलाब पिणु मौजूदु आहिनि, जंहिं करे बीमारियूं वधी रहियूं आहिनि। शहर जी सफ़ाई बि नाले मातर हूंदी आहे। हर चौक ऐं घिटीअ में किचिरे जा ढेर लॻल हूंदा आहिनि। सालनि खां नालियुनि जी सफ़ाई न थियण करे नालियूं गंद किचिरे सां भरिजी वञण करे गटरनि जो पाणी उथल खाई घिटियुनि में काहे पवंदो आहे ऐं शहरवासी अच वञ लाइ परेशान थी वेंदा आहिनि। शहरियुनि तक जे MLA ऐं MP बाबति शिकायत कंदे चयो त हिननि जो अचणु सिर्फ़ु वोट वठण ताईं हूंदो आहे। इलेक्शन खां पोइ हू मिलण बि पसंदि नथा कनि। हुननि चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त संदनि जाइज़ मसइला हल कया वञनि।